अवल नाम अलाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो तूं सपड़ ऐं सेकिड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां सर में पखी हेकिड़ो पाड़े रीह 50 राज़ी थियुसि अलाह लुॾे लहरुनि विच में। अस्सलाम वालेकुम तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग, सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे सुबुह मेहराण जे हिन अङण तां। सर में पखी हेकिड़ो पाड़े रीह 50 राज़ी थियुसि अलाह लुॾे लहरुनि विच में। त उहो जेको हिकिड़ो पखी आहे न, नंढड़ो पखी, उन ते बि अलाह जे कॾहिं राज़ी थिए थो त उहो लहरुनि विच में लुॾंदो रहे थो, उहो ॿुॾे नथो, उहो तरी वञे थो। पोइ असां पंहिंजे परवरदिगार ते जॾहिं उमेदु रखूं था त पोइ उहो वाहिद सहारो हूंदो आहे जंहिंजे ज़रिए हर असांजो जेको मसइलो आहे उहो यकीननि उहा आसानी में उहे मसइला बि तब्दील थी वञनि था ऐं ॾुखियायूं जेके आहिनि उन्हनि खे को रस्तो ज़रूरु मिली वेंदो आहे। तवकल हूअं बि रब जी ज़ात ते हूंदी आहे। दुनिया में अहिड़ी का हस्ती न आहे, दुनिया में को अहिड़ो इंसानु न आहे, दुनिया में अहिड़ो को सहारो न आहे जंहिं ते इंसानु जेको आहे न मुकमिल तौर ते यकीन करे सघे थो ऐं उनखां घुरी सघे थो। घुरण वारी हिकु ज़ात हूंदी आहे, उहा रब जी ज़ात हूंदी आहे जंहिंखां बेहिसाब पाण घुरंदा आहियूं ऐं यकीननि हू रब बेहिसाब ॾींदो आहे। असांजी तवकल खां वधीक, असांजी उमेदुनि खां वधीक रब पाक असांखे नवाज़े रहियो हूंदो आहे, पर शायदि उन्हनि ॻाल्हियुनि जो अहसासु असांखे कोन थींदो आहे। असां वेठा हूंदा आहियूं ऐं असां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया हूंदा आहियूं, पर शिकायतूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि त हीअ बि न आहे, हीअ बि कोन्हे, हिन तरह ज़िंदगी हुजणु खपे हा। ऐं उहा नंढे हूंदे खां हिकु स्टोरी पाण ॿुधी आहे न, त जेको आहे स्टोरी बुक्स में बि उनखे एक्सप्लेन ॾाढो सुठे तरीक़े सां कयो वेंदो आहे त हिकिड़ो माण्हू हूंदो आहे, उहो जेको आहे सो पंधु वञी रहियो हूंदो आहे ऐं उनखे जुती न हूंदी आहे त उहो कंहिं ॿिए खे ॾिसंदो आहे त उनखे पेर बि न आहिनि, त पोइ उनखे अहसासु थींदो आहे ऐं पंहिंजे रब जो शुक्र कंदो आहे त अलाह साईं तुंहिंजा अहसान आहिनि, तो मूंखे मुकमिल इंसान त बणायो आहे, हथ पेर त तो मुंहिंजा मुकमिल तो मूंखे ॾिना आहिनि, जिस्म जा उज़वा त मुंहिंजा मुकमिल आहिनि। सो ईअं ई कंहिं वॾे बैंगलो खे ॾिसी करे पंहिंजो जेको घरु आहे उन सां शिकायतूं न करणु घुरिजनि। हूअं बि चयो वेंदो आहे त अव्हां पंहिंजे घर जूं शिकायतूं या जेका अव्हांखे तंगी आहे उनजूं शिकायतूं जेकॾहिं ॿिए इंसान सां वेही कयो था त उहे मुश्किलातूं वधंदियूं आहिनि। ऐं हूअं बि हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत किसो आहे त हिकिड़ो माण्हू हूंदो आहे, उहो जेको आहे सो शिकायत कंदो आहे त मूं वटि हीअ बि कोन्हे को ऐं हिकिड़ो हुन ई जॻह ते जेको आहे सो ॿियो नेक अलाह जो बानो हूंदो आहे जेको हर जॻह ते शुक्र करे रहियो हूंदो आहे। सो रब पाक हुनखे नवाज़ींदो आहे ऐं जेको इंसानु शिकायतूं करे रहियो हूंदो आहे उन जिस्म ते मिटी हूंदी आहे ऐं नऊज़ बिल्ला जॾहिं हू उन शिकायतुनि में अची वेंदो आहे त मूं वटि कुझु बि न आहे त उन जिस्म तां उहा मिटी बि उॾामी वेंदी आहे। सो रब जो हर हंधि शुक्र अदा करणु घुरिजे, जेको आहे असां वटि बेशक उन रब जी अता आहे। अच्छा, जेकॾहिं थोरो मौसम जी ॻाल्हि कजे त अव्हांखे ख़बर आहे त मानसून जो ई मौसमु आहे ऐं मानसून जे मौसम में हूअं बि ओवरऑल पाकिस्तान में घणा नुक़सान थींदा आहिनि। सिंध में त असांखे ख़तरो हूंदो ई आहे ॿोॾि जो, नंढी ॿोॾि या वॾी ॿोॾि, पाणी जझो थी वेंदो आहे, असां वटि घणो थी वेंदो आहे। पाणी जॾहिं ओवरलोडेड हूंदो आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़दशा त पाण वटि थियनि था। पर जेकॾहिं पाण DHA इस्लामाबाद जहिड़े इलाइक़े जी ॻाल्हि कयूं था, इलाइक़ो त न पर इस्लामाबाद जो शहरु जेको आहे सो एॾो ख़ूबसूरत शहरु, उते जेकॾहिं हालात इन तरीक़े सां पाण ख़राबु ॾिसूं था त पोइ अंदाज़ो लॻाए सघूं था त मुख़्तलिफ़ ॻोठनि में, स्पेशली सिंध में जॾहिं ॻाल्हि कयूं था मुख़्तलिफ़ ॻोठनि जी, त छा सिचुएशन असां वटि हूंदी आहे। उन खां अलावा क्लाउड बस्ट थियणु ऐं नंढियुनि नंढियुनि एराज़ी ते पखिड़ियल जेके जॻहियूं आहिनि उते तमामु घणो पाणी गॾु थी वञणु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे सभु जेको आहे सो मौसमी नुक़सानात आहिनि, मौसम जा नुक़सान इनखे कोठियो वेंदो आहे। ऐं असां जेकॾहिं नॉर्दर्न एरियाज़ जी ॻाल्हि करियूं था, बाबूसर टॉप जी ॻाल्हि करियूं था, तव्हांखे पहिरीं बि हिन बाबति मां प्रोग्राम कंडक्ट करे चुकसि ऐं जेके बि सिचुएशन्स रहियूं तव्हांखे असां ॿुधायोसीं। 243 माण्हुनि जो मौत जो खाज बणिजणु ऐं उनखां पोइ केतिरा ई माण्हू जेको आहे सो सियाहती मक़ामनि ॾे वेंदा आहिनि। इहे असांजा सियाहती मक़ाम कोठिया वेंदा आहिनि नॉर्दर्न एरियाज़, उते बि जेको आहे सो सियाह फाथल रहिया, उन्हनि खे बि जेको आहे सो आराम आराम सां उतां कढियो वियो। अञा ताईं बि पाण ॾिसूं था त सूरत हाल जेका आहे उहा कुझु ठीकु न आहे ऐं ॻाल्हि ईंदी आहे वरी बि असांजे जेको आहे सो ओवरऑल असांजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उनजी पाण ॻाल्हि कंदा आहियूं
दुनिया में जॾहिं बि मानसून जो मौसम ईंदो आहे त जेकॾहिं ख़तरे जी ॻाल्हि हूंदी आहे त मौसमियाती खाते वारा जेके हूंदा आहिनि उहे पहिरीं खां अलर्ट ॾेई छॾींदा आहिनि त पोइ उते कमु थियणु पहिरीं खां शुरू थी वेंदो आहे। पर अनफॉर्चुनेटली असां वटि जॾहिं हालात तमामु घणा पेचीदगी वारी शिकिल अख़्तियार करे वेंदा आहिनि त पोइ पाण कमु करणु स्टार्ट कंदा आहियूं त उन में नुक़सान बि तमामु घणा थींदा आहिनि ऐं माण्हू मौत जो शिकार बि बणिजनि था। ईअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जानी नुक़सानु थिए थो, माली नुक़सानु थिए थो, घरनि जो नुक़सानु थिए थो, सभु कंहिंखे माण्हू पुॼी वेंदो आहे, पर जेको जानी नुक़सानु हूंदो आहे उनजो को बि अज़ालो न हूंदो आहे। सो नुक़सान तमामु घणा थिया आहिनि। रब साईं खां दुआ आहे त जिथे जिथे बि अव्हां सभु मौजूदु आहियो, रब साईं अव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे ऐं हमेशह पंहिंजी हिफ़ाज़त जी त इंसानु दुआ घुरंदो ई आहे, पर गॾोगॾु जेको आहे न उनजे लाइ कोशिशि बि करणी पवंदी आहे। असां जिथे बि मौजूदु आहियूं, जेकॾहिं थोरो घणो किथे ख़तरो आहे त पंहिंजो चवंदा आहिनि न सिर बचाइणु सुनत हूंदी आहे, त बसि कोशिशि कजे त असां जेको आहे न जिथे बि हुजूं सेफ़ हुजूं ऐं पंहिंजी फैमिली खे बि सेफ़ रखण जी कोशिशि कयूं। ऐं नाज़रीन जेको आहे सो ओवरऑल पाण जेको आहे न मीडिया ते ॾिसूं पिया, इंटरनेशनल मीडिया ते गज़ा जी जेका सूरत हाल आहे उहा ॾाढी पेचीदा सूरत हाल आहे। मेल न्यूट्रिशन जी किल्लत जे करे जेको आहे सो तमामु घणा ॿार रोज़ जी बुनियाद ते मौत जो खाज बणिजनि पिया, मौत जो शिकार बणिजनि पिया। उते हिकु वक़्त जी मानी खाइणु ॾाढो वॾो अज़ाब बणिजी वियो आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं बि जिथे बि जंग लॻंदी आहे उनजा असर तमामु घणे वक़्त ताईं हलंदा आहिनि ऐं पाण ॾिसूं पिया उते मुख़्तलिफ़ बीमारियूं ऐं मेल न्यूट्रिशन जे करे खाद खुराक माण्हुनि ताईं नथी पहुचे, ॿारनि ताईं बिल्कुलु खाद खुराक नथी पहुचे त पोइ उन्हनि जो जेको आहे न हेल्थ जो तमामु घणो इशू हूंदो आहे। ऐं पाण इंटरनेशनल मीडिया ते ॾिसूं पिया त उते तमामु घणी खाद खुराक जी किल्लत जे करे ॿार मौत जो खाज बणिजनि पिया ऐं दुनिया खे हिकिड़ो इहो ऐलान आहे, दुनिया खे हिकिड़ो सॾु आहे त तव्हां जेको आहे सो गज़ा जी हेल्प करियो, पर ख़बर न आहे त सॼी दुनिया कीअं जेको आहे सो उन ऑब्वियसली जेके हेल्पिंग हैंड्स आहिनि उहे त ओसी ताईं पहुचनि पिया, पर उन तरीक़े सां कमु न पियो थिए। मां काफ़ी सारियूं वीडियोस ॾिसां पई ऐं यकीनन उहे वीडियोस तव्हां ऐं असां जेको आहे न ॾिसी बि न सघंदा आहियूं। तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे। सो अॼु जुमे जो ॾींहुं आहे त अलाह साईं खां दुआ बि घुरूं था त रब साईं जेको आहे सो गज़ा वारनि जी गैबी मदद फरमाए, उन्हनि जे रिस्क जो रब साईं बंदोबस्तु करे। हूअं बि रब जी ज़ात ई हूंदी आहे जेको हर कंहिंखे रिस्क पहुचाइण जी ताक़त रखे थी ऐं उन रब जी ज़ात खां ई पाण घुरंदा आहियूं। ख़बर न आहे त हीअ दुनिया कहिड़ी तरफ़ वञी रही आहे। जिते पाण डेवलपमेंट जी ॻाल्हि कंदा आहियूं, जिते पाण IT जी फील्ड जी ॻाल्हि कंदा आहियूं, जिते पाण AI जी ॻाल्हि कंदा आहियूं, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि कंदा आहियूं, जिते पाण रोबोटिक्स जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं जिते इलाज बि जेको आहे सो AI जे थ्रू कया वञनि था, पर उन दुनिया में बि पाण ॾिसूं था त जंगूं जेको आहे सो जंगियूं रुकजनि नथियूं ऐं जंगियुनि जी हिकिड़ी वॾी दास्तान आहे, जंगियुनि जी हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे। अज़ाइली दौर खां, पथरनि जे दौर खां जेको आहे सो उहे जंगियूं थींदियूं रहंदियूं हुयूं ऐं उन्हनि जंगियुनि करण जा जेके तरीक़ेकार हूंदा हुया उहे मुख़्तलिफ़ हूंदा हुया। जदीद हथियार न हूंदा हुआ त पोइ तलवारूं, भाला, पथर इन्हनि सभिनीनि सां ई जेको आहे न माण्हू हथियार तयारु कंदा हुया ऐं जेको आहे सो उन्हनि सां ई माण्हू विढ़ंदा हुया। तलवारुनि जो दौर बि पाण ॾिठोसीं। उनखां पोइ पाण जेको आहे सो जॾहिं मॉडर्न वर्ल्ड जी ॻाल्हि करियूं था ऐं मॉडर्न दुनिया जी जॾहिं पाण ॻाल्हि करियूं था त पोइ असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ हथियार बि ॾिठासीं, जदीद हथियार बि ॾिठासीं ऐं जंगियूं अॼु बि विढ़ियूं वञनि थियूं, जंगियूं अॼु बि थियनि थियूं, जंगियुनि जा ऐलान अॼु बि थियनि था। पोइ पाण ॾिसंदा आहियूं त सीज़ फायर बि असांजे अॻियां थियनि था। जेकॾहिं पाण यूक्रेन जी ॻाल्हि करियूं, रशिया जी ॻाल्हि करियूं, असां इंडिया जी ॻाल्हि करियूं, पाकिस्तान जी ॻाल्हि करियूं या असां जेको आहे सो ईरान जी ॻाल्हि करियूं था ऐं उते ई इसराइल जी जॾहिं ॻाल्हि करियूं था त पोइ जंगियुनि जा ऐलान थियनि था ऐं उन्हनि जे वरी जवाबी कार्रवाई में बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ नुक़सान ज़रूरु थियनि था, थोरा या घणा नुक़सान असां सभिनी जे साम्हूं अचनि था। उनखां पोइ सीज़ फायर थी वञनि त माना जंगियूं कॾहिं बि रुकजियूं न आहिनि। उन पथरनि जो दौर खां वठी तव्हां उन हिस्ट्री खे ॾिसो ऐं अॼु ताईं तव्हां जदीद दौर खे ॾिसो त इहो हिकिड़ो सिलसिलो हलंदो रहियो आहे। पर चवण जो जेको मक़सदु आहे त जंहिं बि खिते खे, जंहिं बि कंट्री खे, जंहिं बि सरज़मीन ते नुक़सानु पहुचे थो उते जेको आम अवाम आहे या औरत खे सिंफ़ नाज़ुक चयो वेंदो आहे, ॿार जंहिंखे जंग में बि मारण जी इजाज़त न हूंदी आहे, औरत जंहिंखे जंग में बि मारण जी इजाज़त न हूंदी आहे, असां उते बि ॾिसंदा आहियूं त पोइ उन्हनि मुल्कनि में, उन्हनि खितनि ते उहे
आम माण्हू, आम अवाम, आम औरत, आम ॿार सभु जेको आहे सो उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन नुक़सान खे ॾिसी रहिया हूंदा आहिनि, उन नुक़सान जो भरपाउ करे रहिया हूंदा आहिनि। अच्छा, असां जेकॾहिं जून ऐं जुलाई जी ॻाल्हि करियूं त जून जो महीनो ॾाढो जल्दी गुज़री वियो, ईअं ई जुलाई जो महीनो बि ॾाढो जल्दी जल्दी गुज़रे पियो। ऐं स्कूल जेको आहे सो प्राइवेट स्कूल्स जी ॻाल्हि कयां त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त प्राइवेट स्कूल्स जो हिकिड़ो पंहिंजो सिस्टम सेटअप थिए थो। प्राइवेट स्कूल्स खुली चुका आहिनि, पर ऑफिशियली जेको आहे सो 1 ऑगस्ट खां ॿार जेको आहे सो स्कूल वञणु शुरू कंदा। मोकलूं आई न्यू इट त ॾाढी जल्दी ख़तमु थी वियूं आहिनि। उमेद त जेके बि उस्ताद हज़रात, जेके बि असांजो भेनरूं ऐं ॿाहिरि ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि त तव्हां पंहिंजूं मोकलूं ॾाढे सुठे तरीक़े सां गुज़ारियूं हूंदियूं। हिकिड़ो असांखे टाइम मिलंदो आहे 60 ॾींहं, हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो टाइम आहे, तव्हां उन्हनि ॾींहंनि खे ॾाढो सुठे तरीक़े सां गुज़ारियो हूंदो, सुठे तरीक़े सां इन्हनि ॾींहंनि खे तव्हां यूटिलाइज़ कयो हूंदो। ऐं उमेद त तव्हां जेको आहे सो उन्हनि पंहिंजी एक्टिविटीज़ मां कुझु सुठी लाभ बि हासिलु कई हूंदी। डेफिनेटली जॾहिं मोकलूं असांखे मिलनि थियूं त काफ़ी सारियूं एक्टिविटीज़ थियनि थियूं ऐं पाण चाहींदा बि आहियूं त थोरो जेको ऑफिशियली असांजो वर्क आहे उन खां थोरो असांखे रेस्ट मिले थो त 2-4 ॿियूं एक्टिविटीज़ हुजणु खपनि। पेरेंट्स ॾाढो रिलैक्स हूंदा, मोकलूं जेको आहे सो ख़तमु थियण वारियूं आहिनि। ऑब्वियसली ॿार जेको आहे सो स्कूल जी तरफ़ ॿीहर रवां दवा तव्हां जूं तयारियूं बि हूंदियूं, ॿारनि खे तव्हां स्कूल मोकिलण जूं भरपूर तयारियूं बि करे रहिया हूंदव। ऐं उमेद इहा ई आहे त ॿारनि जो होमवर्क ऐं उनजी स्टडी इन मोकलुनि में किथे रुकिजी न वई हूंदी ऐं उन्हनि खे पंहिंजो एक्टिविटीज़ जो टाइम, उन्हनि जे खेॾण जो टाइम ऐं घुमण फिरण जो टाइम उन्हनि खे तव्हां सुठे तरीक़े सां जेको आहे उन्हनि खे सॼो वक़्तु ॾिनो हूंदो। ऐं हाणे वरी जुलाई जे खां पोइ, जून ऐं जुलाई खां पोइ जेको आहे सो ॿार स्कूल जी तरफ़ ज़रूरु रवां दवा थींदा। असां जेकॾहिं पंहिंजे एजुकेशनल कैलेंडर ते बि ॻाल्हायूं था त ऑगस्ट जो जेको मंथ हूंदो आहे उन में एडमिशन्स जेको आहे सो उहे ॾिनियूं वेंदियूं आहिनि। या जेकॾहिं इहे स्कूल्स जी ॻाल्हि करियूं था त डिफरेंट वैकेंसीज़ बि हूंदियूं आहिनि, उहे मैनेजमेंट साइड हुजनि या टीचिंग साइड हुजनि। कॉलेज जी ॻाल्हि करियूं था त कॉलेजिस में बि जेको आहे सो टेस्ट कंडक्ट कया वञनि पिया त जेके बि उहे ख़्वाहिशमंद छोकिरियूं या छोकिरा जिन खे किथे अप्लाई करिणो हूंदो, तव्हां अप्लाई बि कयो हूंदो ऐं उमेद इहा ई रखूं था त तव्हांखे जेको आहे सो हिकिड़ो सुठो रिस्पॉन्स बि मिलंदो। ऐं वांदे वेहण खां ॾाढो सुठो हूंदो आहे त इंसानु किथे न किथे पंहिंजो कमु कंदो रहे। अव्हां जी जेका डिग्री आहे उनखे जेको आहे सो उन में ग्रिप हासिलु करणु ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांजो को ॿियो बि कमु आहे, 2-4 कलाक तव्हां उहो कमु करियो था, उन खां पोइ पंहिंजे सब्जेक्ट खे थोरो टाइम बि ॾियणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। ऐं प्लानिंग्स ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिंजूं इहे ई हूंदियूं त असां जेको आहे सो पंहिंजी एजुकेशन खे बि कंटिन्यू करियूं ऐं पंहिंजे कैरियर ते बि थोरो ध्यानु हुजणु खपे। छो त इन दी एंड असांखे जेको आहे सो पंहिंजी प्रोफेशनल लाइफ जेका आहे उहा ई कमु ईंदी आहे। जंहिं सब्जेक्ट में असां माहिर आहियूं, जंहिं सब्जेक्ट में महारत हासिलु कयूं था, उन फील्ड में उन फील्ड खे कंटिन्यू करण बि ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। ॿिया कम, ॿियूं एक्टिविटीज़ त उहे हूअं बि हलंदियूं रहंदियूं आहिनि। गवर्नमेंट स्कूल्स जी ॻाल्हि कयूं त मां हमेशह चवंदी आहियां त गवर्नमेंट स्कूल्स जूं जेके बिल्डिंग्स हूंदियूं आहिनि उहे ॾाढियूं सुठियूं हूंदियूं आहिनि, हिकिड़े शानदार तरीक़े सां उन्हनि जो जेको आहे सो ॾेख हूंदो आहे। पर उन्हनि जो कमु नथो थिए त पोइ असां जेको आहे सो बिल्डिंग्स जी हालति जेका आहे सा उहा उन गैर हालति में पाण उन्हनि बिल्डिंग्स खे ॾिसंदा आहियूं। स्कूल जे लाइ ज़रूरी थिए थो त हिकिड़ो सुठो ग्राउंड हुजे ऐं ऑब्वियसली ॿार जेको आहे सो हिकिड़े उन बेंगलोर वारे सिस्टम में उन तरीक़े सां उन्हनि जी ग्रोथ न थी सघंदी आहे, जॾहिं त गवर्नमेंट स्कूल्स जूं जेके बिल्डिंग्स हूंदियूं आहिनि उन लिहाज़ खां ॾाढियूं सुठियूं हूंदियूं आहिनि। व्यूअर्स, पंहिंजे प्रोग्राम खे वधीक कंडक्ट करियूं था पर वक़्तु थी पियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। ॿीहर भली कार चऊं था, नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। जुमतुल मुबारक जो प्रोग्राम ऐं जुमे जो सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकूं ॿीहर ॾियूं था। जुमे जो ॾींहुं यकीनन तमामु बरकतुनि वारो ॾींहुं, तमामु भलारो ॾींहुं ऐं कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम खे बि ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचाए सघूं। प्रोग्राम में शरीक आहिनि सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब, तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम।
कीअं आहियो? ठीकु आहियो? जी माशाल्लाह। चाहींदासीं त तव्हां प्रोग्राम जी शुरूआति करियो। जी बिस्मिल्लाह। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لإيلاف قريش إيلافهم رحلة الشتاء والصيف فليعبدوا رب هذا البيت الذي أطعمهم من جوع وآمنهم من خوف آمنت بالله صدق الله العلي العظيم आमीन आमीन माशाल्लाह जी माशाल्लाह सुभान अल्लाह। जी तव्हां नातिया कलाम पढ़णु चाहियो या हमद बारी ताला पढ़णु चाहियो? अतः कलाम का बिस्मिल्लाह क्यों था? जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ख़त्म रसूल मौलाए कुल ख़त्म रसूल मौलाए कुल सामो जो बिठायूं जो कुछ भी आयूं जहेड़ा भी आयूं सरकार अवां जायूं ए ख़त्म रसूल मौलाए कुल हिन दर्द जे मारे जा दरमान भी आयो साहिब शफात जा सुल्तान भी आयो इनाम भी आयो एहसान भी आयो इनाम भी आयो एहसान भी आयो ही अखड़ियूं झुकियल ॻोढ़नि सां भरियल ही अखड़ियूं झुकियल ॻोढ़नि सां भरियल सामो जो बिठायूं जो कुछ भी आयूं
जहिड़ा भी आहियूं सरकार अवां जा आहियूं ए ख़त्म रुसुल मौलाए कुल उम्मीद शफ़ात जी आसिन खे वॾी आहे कयो नज़र इनायत का ॾुखड़ाई छॾियो लाहे तुंहिंजे दर खां सिवा दाता दरवाज़ो ॿियो नाहे तुंहिंजे दर खां सिवा मदनी दरवाज़ो ॿियो नाहे छुटूं कीन अदुल कयो पंहिंजो फज़ुल छुटूं कीन अदुल कयो पंहिंजो फज़ुल साम्हूं जो बिठायूं जो कुझु बि आहियूं जहिड़ा बि आहियूं सरकार अवां जा आहियूं हसनैन जे सदके में बातिन जी बहारी थिए दीदार थिए दाता का कल्ब करारी थिए कुल वहमन खां जो इमदाद लगारी थिए कुल वहमन खां जो इमदाद लगारी थिए ए नूरे अज़ल आला फज़ल ए नूरे अज़ल आला फज़ल साम्हूं जो बिठायूं जो कुझु बि आहियूं जहिड़ा बि आहियूं सरकार अवां जा आहियूं जी माशाल्लाह माशाल्लाह फ़क़ीर मोहम्मद हसन खमड़ो साहब तमामु सुठा नात ख़्वान आहिनि असां सां फ़ोन कॉल ते कनेक्टेड आहिनि उन्हनि खे भली कार चवां थी हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम तव्हांखे भली कार चऊं था ताईं आवाज़ पहुचे पियो जी जी अदी वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू जी कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से जाए माशाल्लाह माशाल्लाह अच्छा प्रोग्राम ॾिसो पिया जुमे जो ॾींहुं आहे छा चवणु चाहींदव जी 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 अॼु भलारो ॾींहुं बरकतुनि भरियो आहे अवां जो महिरबानियूं अवां यादि कयो आहे न न तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो छा चवणु चाहींदव जुमे जो ॾींहुं कीअं गुज़रंदो आहे अव्हांजो अल्हम्दुलिल्लाह बहितरीन नमाज़ जी तयारी हूंदी आहे ऐं ॿियो पंहिंजो वरी नातखानीअ जे हिसाब सां ड्यूटी हूंदी आहे मस्जिद शरीफ़ में माशाल्लाह ज़बरदस्त का नात तव्हां खां ॿुधणु ज़रूरु चाहींदासीं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इलाही जल्द किस्मत कर मदीने में तो अॼु कल में मोहम्मद जी मोहब्बत जो जगायो जोश को दिल में इलाही जल्द किस्मत कर मदीने में तो अॼु कल में
ओ मदीने जूं वठी वाटूं कया पंधड़ो पियादो थी कया पंधड़ो पियादो थी वञा हिकदम मदीने दे सभई सां ॻाल्हाए पल में इलाही जल्द किस्मत कर मदीने में तो अॼु कल में थिया मजनो मिसल चरियो वञा माहो सखा निकिरियो वञा माहो सखा निकिरियो वतां फिरंदो फ़क़ीरनि जा पाए कफनी खथी गल में इलाही जल्द किस्मत कर मदीने में तो अॼु कल में मोहम्मद जी मोहब्बत जो जगायो जोश को दिल में गुलाम रसूल जो आया मेरा बपुर में गुज़ारिया थो मेरा बपुर में गुज़ारिया थो मदीने लए सिकी मोड़स उम्र गुज़री थी जंजल में मदीने लए सिकी मोड़स उम्र गुज़रे थी जंजल में मोहम्मद जी मोहब्बत जो जगायो जोश को दिल में इलाही जल्द किस्मत कर मदीने में तो अॼु कल में मदीने में तो अॼु कल में माशाल्लाह माशाल्लाह मोहम्मद हसन खमड़ो साहब इलाही सुठो तव्हांजो आवाज़ मां चाहींदसि त को मशहूरु मौलूद कुझु चंद अशार तव्हां हुन जा बि असांखे ज़रूरु ॿुधायो जी जी इंशाअल्लाह हा जी बिस्मिल्लाह जंहिंजा वलैल वारा वार सुहिणा सुहिणा घुंडड़ीदार सुभान अल्लाह सुहिणे जी मां शावा खान लिखां सुभान अल्लाह सुहिणे जी मां शा तारीफ़ कयां यूसुफ बि सुहिणो लेकिन सरकार बि शइ वॾो चयो वियो चेहरे महबूब जे लए अहिड़ा चेहरे जा चिमकार खाधी चोॾींहं जे चंद्रहार सुभान अल्लाह सुहिणे जी मां शावा खान लिखां जंहिंजा वलैल वारा वार सुहिणा सुहिणा घुंडड़ीदार सुभान अल्लाह सुहिणे जी मां शावा खान लिखां जंहिंखे नवाज़ो मौला रब पाक चूंडे वसफ़ूं रखियो मुस्तफ़ा जूं माज़ा ग़ल्ब सर जूं सुहिणियूं अखियूं मुस्तफ़ा जूं जंहिं दम नेण खणनि दिलदार भुलिजनि बिस्तर तां बीमार सुभान अल्लाह सुहिणे जी मां शावा खान लिखां सुभान अल्लाह सुहिणे जी मां शा तारीफ़ कयां
जंहिंखे नवाज़ो मौला लक़बल घणनि सां अज़मी इसम वठंदो कर अदबल घणनि सां आही जीअरो जा बिज मार गंढ तूं ताज धणी असां तार सुबहान अल्लाह सोहणे जी मां शावा खाण लिखां जंहिंजा वलैल वारा वार सुहिणा सुहिणा घुंडड़ीदार सुबहान अल्लाह सोहणे जी मां शावा खाण लिखां। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, ॾाढो सुठो तव्हांजो आवाज़ु आहे। मां पहिरीं चई चुकसि ऐं मां चाहींदसि त कॾहिं ज़रूरु प्रोग्राम में शरीक थिजो। अव्हां खां खोड़ सारा नातिया कलाम असां ॿुधंदासीं। थैंक यू सो मच फ़ोन कॉल ते कनेक्ट थियण जे लाइ। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। साई जी तरफ़ अॻियां वधूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। ॿुधंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं सुबुह महिराण में जुमे जो प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुचायूं पिया। स्क्रीन ते ॾिनल नंबर हले पियो, तव्हां ज़रूरु डायल कजो ऐं प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थिजो। कोशिशि कंदसि त तव्हांजो फ़ोन कॉल्स बि प्रोग्राम में शामिलु कयां। मूंखे लॻंदो आहे त अॼु जे दौर में असां जेको आहे सो शिकायतूं तमामु घणियूं कंदा आहियूं। मूं पंहिंजे इंट्रो में बि चयो त ख़्वाहिशात जो शायदि घणो अमल दख़ल असांजी ज़िंदगी में आहे। ख़्वाहिशूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि, तंहिंजे करे जेको असां वटि मौजूदु रहे थो, जंहिं शइ खे जीअं असांखे ज़रूरत हुजे थी, उहा शइ शायदि असांखे वधीक अट्रैक्ट करे रही हूंदी आहे। पर जेका शइ असांजे विच में मौजूदु हूंदी आहे उहा शइ नज़र न ईंदी आहे। सो जॾहिं इंसानु हूअं बि ख़्वाहिशुनि जे वर चढ़ी वेंदो आहे त पोइ शुक्र जी जेका नेमत हूंदी आहे न, उन खां इंसानु ॾाढो परे थी वेंदो आहे। शुक्र ॾाढा लकी उहे माण्हू हूंदा आहिनि जेके हर ॻाल्हि ते शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवंदा आहिनि ऐं पोइ थोरे मां बि रब जजो नसीब फ़रमाईंदो आहे। सो जेको आहे उहो रब जी अता आहे, रब ॾींदड़ आहे। असां रब खां घुरूं था ऐं महिनत पंहिंजे हथ में रहे थी, कोशिशि इंसानु करे सघे थो, उन खां वधीक कुझु बि इंसानु नथो करे सघे। छाकाणि जो इहो असांजो मुकमल यकीन हुजणु खपे त असांजे मुक़दर में जेको हूंदो आहे उहो कहिड़ी बि तरीक़े सां कंहिं बि हंधा उहो हली असां वटि अची वेंदो आहे न, उहो असांजो मुक़दर जेकॾहिं आहे त। पर जेकॾहिं कुझु असांजे मुक़दर में न आहे ऐं उनजी ख़्वाहिश आहे त पोइ उहा शइ ॾाढो इंसान खे थकाए छॾे थी। सो अॼु जे दौर में जेको दौरु ॾाढो तकिड़ो दौरु आहे, उन दौर में कोशिशि कजे त हा महिनत ज़रूरु कजे, कंसिस्टेंसी में ज़रूरु हलिजे, कोशिशि ज़रूरु कजे, पर जेको हुजे न हुन ते इंसानु शुक्र ज़रूरु करे। अच्छा, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। नातिया कलाम अव्हां खां ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद मदीने जाऊं फिर आऊं दोबारा फिर जाऊं मदीने जाऊं फिर आऊं दोबारा फिर जाऊं तमाम उम्र सी में तमाम हो जाए तमाम उम्र इसी में तमाम हो जाए वो कैसा
समा होगा, कैसी वो घड़ी होगी, वो कैसा समा होगा, कैसी वो घड़ी होगी, जब पहली नजर उनके रोजे पे पड़ी होगी। हाँ, जब पहली नजर के रोजे पे पड़ी होगी, ये कूचे जाना है, आहिस्ता कदम रखना, ये कूचे जाना है, आहिस्ता कदम रखना, हर जा पे मलाइक की बारात खड़ी होगी, हर जा पे मलाइक की बारात खड़ी होगी। क्या सामने जाके हम हाल उनको सुनाएंगे, क्या सामने जाके हम हाल उनको सुनाएंगे, सरकार का दर होगा, अश्कों की लड़ी होगी, सरकार का दर होगा, अश्कों की लड़ी होगी, वो शीशे दिल गम से मिलाना कभी होगा, वो शीशे दिल गम से मिलाना कभी होगा, तस्वीर मदीने की जिस दिल में जड़ी होगी, तस्वीर मदीने की जिसे दिल में जड़ी होगी। हाँ हाँ, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, इंतहाई ख़ूबसूरत कलाम, तमाम ख़ूबसूरत कलाम। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयां पई प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। अल्लाह चङाई कंदो, अल्लाह चङाई कंदो, अल्लाह थी वई, अल्लाह ईअं मानंदी। हेलो, अस्सलाम वालेकुम, अव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो तव्हां? वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जी, तव्हांखे भली कार चऊं था मिर्ज़त साहब, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह बाबा, तव्हां ॾे ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवंदव?
अलाह सी तव्हां ॾे ख़ैरु करे। आमीन। वो वीचारी जेका सीना नालो वीचारी का नाबीना जी जी उन्हीं खे हाणे जुमे ते मौजूद असांखे को ॿुधायो मूंसां मूं चवी। हाँ हाँ बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरु। महिरबानी महिरबानी। प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो ऐं ख़ासि तौर ते जेको जुमे जो प्रोग्राम थिए थो हुन में ज़रूरु तव्हां शामिलु थींदा आहियो। समीना जो नातो ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदासीं। हूअं बि जुमे जे ॾींहं ते या ख़ासि वॾो ॾींहुं जेकॾहिं पाण ॾिसूं था त असां वटि समीना जो नातूं माशाअल्लाह सां हलंदियूं आहिनि। समीना साहिबा जो ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु, ॾाढो हुनजो प्यारो आवाज़ु ऐं काफ़ी सारियूं हुनजूं नातूं असां वटि रिकॉर्ड थियल आहिनि। सो ज़रूरु हलाईंदासीं। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं हूअं बि कोशिशि रहंदी आहे त जेके बि ओवरऑल असांजी सुहारी सिंध जा वॾा नात ख़्वान आहिनि या जेके बि नातूं पढ़नि था त उन्हनि खे असां प्रोग्राम में शामिलु कंदा अचूं। ऐं माह रमज़ान जो महीनो ॾाढो ख़ूबसूरत महीनो थिए थो त उन में पोइ कोशिशि हूंदी आहे त सॼी सिंध मां असां जेको आहे न उहो चूंड करे उन्हनि खे प्रोग्राम्स में शामिलु कंदा हलूं, अवां ताईं ख़ूबसूरत आवाज़ु पहुचाईंदा हलूं। ऐं उहा ज़िक्र फ़िक्र जी जेका महफ़िल हूंदी आहे उहा ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में माशाअल्लाह सां अवां ताईं पहुचंदी आहे। पर जुमे जो ॾींहुं बि ख़ासि तौर ते इहा ई कोशिशि हूंदी आहे त असां मुख़्तलिफ़ नात ख़्वान जेको आहे सो चूंडे पंहिंजे प्रोग्राम में विहारे सघूं ऐं अवां ताईं ख़ूबसूरत नातिया कलाम पहुचाए सघूं। उहा बि हबीब जो जेको ज़िक्र हूंदो आहे, छा ई ॻाल्हि कजे, इंसान जॾहिं उते मौजूदु रहे थो त पोइ वक़्त जी ख़बर न पवंदी आहे ऐं प्रोग्राम्स बि ॾाढो सुठे तरीक़े सां पोइ अवां ताईं पहुची रहिया हूंदा आहिनि। अच्छा वक़्तु थी वियो आहे नाज़रीन न्यूज़ ब्रेक जो। सो न्यूज़ ॾिसूं था, उनखां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण। ॿीहर भली कार चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं जेका मौसम जी सूरत हाल आहे, मानसून जो जेको स्पेल आहे ऐं जेका ओवरऑल सॼी पाकिस्तान में सूरत हाल आहे हुन ते प्रोग्राम बि कंडक्ट करे चुका आहियूं ऐं एनवायरमेंटल एक्सपर्ट बि प्रोग्राम में शामिलु करे चुका आहियूं। अवां ताईं जेका बि सूरत हाल आहे हुन बाबति बहस मुबाहिसो जेको थियो आहे अवां ताईं असां पहुचायो आहे। अॼु मुल्क में बरसातुनि जो चोथों सिलसिलो जेको आहे सो उहो तबाही आणण जे लाइ तयारु आहे। ऐं पाण ॾिसूं था हूअं बि असांजो जेको ओवरऑल इंफ्रास्ट्रक्चर आहे, थोरो बि मींहुं पवे थो त तमामु घणी सूरत हाल ख़राबु थी वञे थी। जेके माण्हू जंहिंजी डेथ थी वई आहे 266 अंग थी वियो आहे ऐं तमामु घणो वॾो अंग आहे। ॿ ॾींहं पहिरियां 243 अंग हुयो, हींअर 266 अंग थी वियो आहे। क्लाउड बस्ट थियनि पिया ऐं पाण ॾिसूं पिया त DH में बि पाण सूरत हाल ॾिठीसीं। उनखां अलावा जेको आहे सो बाबूसर टॉप या नॉर्दर्न एरियाज़ में जेका सूरत हाल आहे, जेके सियाहती वञनि था उते, छो त असांजा इहे सियाहती मर्कज़ आहिनि ऐं माण्हू घुमण फिरण जे लाइ वञनि था, उन्हनि खे बि उते जेको आहे सो फासी पिया आहिनि, उन्हनि खे उतां बि कढियो वियो आहे। विचोली बोर्ड बि हिन टाइम ते डिक्लेयर कई वई आहे। अलाह साईं खां दुआ घुरूं था त रब साईं रहम करे ऐं असां जेको आहे सो आस पास जे ॻोठनि खे जॾहिं ॾिसूं था जेके दरिया जी कंधीअ ते आहिनि, तमामु घणो उन्हनि खे जेको आहे सो ख़दशो बि आहे, नुक़साननि जो हाई अलर्ट बि जारी कयो वियो आहे। पर मां हमेशह ॻाल्हि कंदी आहियां ऐं मुंहिंजे ख़्याल सां हर दफ़े हिन मानसून जे सीज़न में पाण इहे ॻाल्हियूं कंदा आहियूं त असां वटि बजट्स बि ईंदियूं आहिनि पर उहे उन तरीक़े सां पोइ इस्तेमालु न थींदियूं आहिनि, बंदनि ते उन तरीक़े सां कमु न थींदो आहे। पाण सभु ॼाणूं था त पोइ नुक़सान तमामु घणा थींदा आहिनि। अवां जिथे जिथे बि मौजूदु आहियो, जेकॾहिं अवां ॾिसो पिया सूरत हाल नाज़ुक आहे, अव्हांखे बार बार ॿुधायो वञे पियो हाई अलर्ट जारी थी चुको आहे त तव्हां जेको आहे सो हिफ़ाज़ती जॻहियुनि ते वञण जी कोशिशि कयो। हमेशह ईअं थींदो आहे, माल ऐं घरनि जा नुक़सान तमामु घणा थींदा आहिनि पर हर शइ जेको आहे न रिकवरी जो वरी बि जेको आहे सो ऑप्शन वरी बि असां वटि बचे थो। जेकॾहिं जान असांजी सलामत आहे त सो हिकिड़े इंसान जी जेकॾहिं जान वञे थी त पूरी इंसानियत ते उहो जेको आहे न सुवालु हूंदो आहे। हिते त वरी 266 अंग असांखे ॾिसण में अचे थो। केतिरा माण्हू, सोचण जी ॻाल्हि आहे न, हिन मौसम में जॾहिं माण्हू वञनि था, असांखे ख़बर आहे त मानसून में छा सूरत हाल वञी बीहंदी आहे ऐं जिन नॉर्दर्न एरियाज़ में असां एॾो शौक़ सां वञी रहिया हूंदा आहियूं, पूरे साल में असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो बजट साइड ते कंदा ईंदा आहियूं त असांखे वञिणो आहे, घुमिणो आहे, असांखे फलाणी फलाणी स्पोर्ट्स ते वञिणो आहे।
पर जेकॾहिं मौसम ख़राब थी वञे थी, हालात ख़राब थी वञनि था, त पोइ पाण सभु ॼाणूं था त उते सिचुएशन ॾाढी ख़राब थी वेंदी आहे। रहण जे लाइ माण्हू तमामु घणो परेशान थी वेंदो आहे। असांखां उहे ॾींहं उहे हादसा न विसरिया आहिनि जिथे जेको आहे सो रहण जे लाइ बि माण्हू सम्झो त ज़िंदगी मौत जी जहिड़ो जंग में विढ़ी रहिया हुया, ऐं उहे ॾींहं असांखां न विसरिया आहिनि जॾहिं तमामु घणा नुक़सान थिया ऐं माण्हू मौत जो शिकार बणिजा। ऐं अॼु बि उहा साॻी सूरत हाल आहे। हिकु माण्हू जी जान वञे थी तॾहिं बि उन ई दर्द सां उहा ॻाल्हि बयानु कंदा आहियूं, पर हिते त अंग 266 आहे जेको तमामु वॾो अंग आहे। असांजी इंफ्रास्ट्रक्चर ते हूअं ई सवाल आहिनि। दुनिया में इंफ्रास्ट्रक्चर जहिड़े तरीक़े सां आहे उनखे ॾिसंदे असांखे लॻंदो आहे त अॼु बि जहिड़ो असां चवंदा त आहियूं पथरनि जे दौर खां असां मॉडर्न वर्ल्ड जी तरफ़ जेको आहे सो अॻियां अचूं पिया, पर जॾहिं सूरत हाल हिन तरह जी साम्हूं ईंदी आहे त ॾाढो दुख थींदो आहे त पोइ असांजूं बजट्स असांजा ही जेके आहिनि से वॾा वॾा इदारा आख़िर कॾहिं जेको आहे सो सही प्रॉपर स्ट्रेटेजीस ठाहींदा ऐं कॾहिं उन्हनि ते वरी अमल दरामद थींदो, छो त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन इन पाकिस्तान पाण खे ख़बर आहे त कहिड़ी आहे। वरी हिन तरह जा वाक़ियात तमामु घणो दुख बि थिए थो, पर अलाह साईं खां दुआ बि घुरूं था त रब साईं रहम करे। ऐं जेको चोथों स्पेल दाख़िल थिए पियो पाकिस्तान में त तमामु घणा ख़दशा आहिनि नुक़साननि जा, अलाह साईं रहम फरमाए। नाज़रीन प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं यस फेसबुक जी बि ॻाल्हि ज़रूरु कंदसि। फेसबुक ते पेज मौजूदु आहे मेरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां, सेगमेंट टू सेगमेंट प्रोग्राम उते मौजूदु रहनि था, सो तव्हां प्रोग्राम बि ॾिसंदा ईंदा आहियो। मां थोरो ज़रूरु ज़िक्र करणु चाहींदमि, तव्हां प्रोग्राम ॾिसो बि पिया। शेर मोहम्मद ऐं तव्हां जेको आहे सो थर्मा प्रोग्राम ॾिसो पिया, कमेंट कयो पिया। मोहम्मद यूसुफ जोए साहिबु थैंक यू सो मच, तव्हांजो कमेंट ॾाढो सुठो लॻो। ऐं ईअं ई प्रोग्राम खे ॾिसंदा कयो, ईअं ई पसंदि कंदा कयो। यूट्यूब ते बि नाज़रीन चैनल मौजूदु आहे, तव्हां जेको आहे सो उते बि यूट्यूब ते बि वञी करे प्रोग्राम वॉच करे सघो था, बल्कि डिफरेंट प्रोग्राम्स तव्हां वॉच करे सघो था। ॿीहर शेर मोहम्मद ॾहोट साहिबु तव्हांजी महिरबानी। ऐं हा थर में जेको आहे सो मींहुं न पियो से, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया, थर में मींहुं वसियो बि आहे, काफ़ी जॻहियुनि ते वसियो आहे। रब जी रहमत आहे, अलाह साईं खां दुआ कयूं था त रब साईं जेको आहे सो अवां वारे पासे बि ख़ैर जी बरसाति, रहमतुनि वारी बरसाति अवां ॾे बि अचे। ऐं थर में हूअं बि जॾहिं मींहुं वसंदो आहे त थर ॾाढो ख़ूबसूरत थी वेंदो आहे। थर जी जेका फितरी सूंह आहे उन ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। इंशाअल्लाह अनक़रीब जेको आहे सो असां थर ते प्रोग्राम बि कंदासीं, थर अचण बि थींदो ऐं तव्हांखे जेको आहे सो इंशाअल्लाह सुठो कोई प्रोग्राम अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि हूंदी। थर जूं तयारियूं बिल्कुलु आहिनि मेरान टेलीविज़न जूं, इंशाअल्लाह कुझु सुठो तव्हां ताईं पहुचाए सघंदासीं। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं पिया। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिबु मौजूदु आहिनि जी, बिस्मिल्लाह तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदो? या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जिए गुल गुलाबी आ सोहणो गुलन में, जिए गुल गुलाबी आ सोहणो गुलन में। मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जिए गुल गुलाबी या सोहणो गुलन में। हशर वेल हूंदा सवेरा जराणा, तनीअ में मोहम्मद परे खां सुञाणा। हशर वेल हूंदा सवेरा जराणा, तनीअ में मोहम्मद परे खां सुञाणा। हूंदुसि छोटकारे जो झंडो हथन में, हूंदुसि छोटकारे जो झंडो हथन में, जिए गुल गुलाबी या सोहणो गुलन में, जिए गुल गुलाबी आ सोहणो गुलन में। मुझो मुस्तफ़ा
कंदो हर को पंहिंजी रुगो जान पुख्ती मुहम्मद जे लबते या उम्मती कंदो हर को पंहिंजी रुगो जान पुख्ती मुहम्मद जे लबते या उम्मती अहिड़ियूं सो सचायूं ॾेखारे ॾुखनि में अहिड़ियूं सव सचायूं ॾेखारे ॾुखनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा जहन्नुम खे हूंदी जेॾी मौज मस्ती उन्हीअ बाह खे बि हटाए का हस्ती जहन्नुम खे हूंदी जेॾी मौज मस्ती उन्हीअ बाह खे बि हटाए का हस्ती करे पार कश्ती आणी दो अमुन में करे पार कश्ती आणी दो अमुन में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा ॾुखनि ऐं ॾोलावनि जी परवाह नाहे ज़ईफ़नि जो ज़ामिन ॾींदो राह ठाहे ॾुखनि ऐं ॾोलावनि जी परवाह नाहे ज़ईफ़नि जो ज़ामिन ॾींदो राह ठाहे अची पाण बीहंदो सरवर सिफ़ुनि में अची पाण बीहंदो सरवर सिफ़ुनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा शुक्र कर महेसर शफ़ादार मिलियो पको साथ ॾींदड़ वफ़ादार मिलियो शुक्र कर महेसर शफ़ादार मिलियो पको साथ ॾींदड़ वफ़ादार मिलियो गुलाम नबी थी ख़ुशी हर चमन में गुलाम नबी थी ख़ुशी हर चमन में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में सुभान अल्लाह माशाल्लाह जी माशाल्लाह तमामु सुठो नातिया कलाम सुठो आवाज़ जी हेलो अस्सलाम वालेकुम लाइव कॉलर आहिनि शामिल कयूं पिया हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मैं लकी मरवत से गुलाम फरीद बोल रहा हूँ जी आप कैसे हैं हेलो जी आपको आवाज़ आ रही है आप कैसे हैं शुक्र अल्हम्दुलिल्लाह बस ये रोजाना आपका प्रोग्राम मेहरान चैनल से सुन रहा हूँ सुबह के वक्त से बहुत शुक्रिया कहाँ से बात कर रहे हैं आप मैं लकी मरवत खैबर पख्तूनख्वा से अच्छा खैबर पख्तूनख्वा की मौसम कैसी है खैबर पख्तूनख्वा का मौसम तो सिंध और पंजाब के मुकाबले में अच्छा है इतना गर्म नहीं है अच्छा आप उस्ताद हैं लेकिन जिस इलाके में मैं रह रहा हूँ ये खान के साथ है और लकी मरवत उसके साथ है जी ओके आप वैसे उस्ताद हैं कैसी आपकी ये छुट्टियां गुजरी जून और जुलाई कैसे गुजर रहा है आपका थोड़ा मौसम गर्म होता है तकरीबन 30-32 डिग्री सेंटीग्रेड यहाँ पर चलता है ज्यादा से ज्यादा अच्छा जी अच्छा और आपकी छुट्टियां कैसी गुजरी ये जुलाई का मंथ आपका कैसा गुजर रहा है जब जुलाई का मंथ तो इसमें तो इतनी गर्मी नहीं है लेकिन ये पहले वाला महीना नहीं था जून वाला ओके जी थैंक यू आपने ये बहुत गर्म रहा जी ओके थैंक यू आप प्रोग्राम में शामिल हुए थैंक यू सो मच जी नाज़रीन प्रोग्राम लाइव हले पियो अभी भी प्रोग्राम में शामिल थी सघो था ऐं कोशिशि रहंदी त तव्हांखे बि प्रोग्राम में शामिल करे सघूं जी सरताज को नातिया कलाम मशहूर जंहिंजा ॿ चारि अशार तव्हां ॿुधाए सघो जी बिस्मिल्लाह जेको हमेशह ई तव्हां पढ़ंदा हुजो जेको हमेशह ई दिलि जे क़रीब हुजे उर्दू कलाम बचपन खां वठी मुंहिंजो शौक़ु रहियो आहे क्लासिकल में जी बिस्मिल्लाह
अच्छा शार बिस्मिल्लाह। सल्ले अला नबी ये ना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद बांधे हाथों की मेरी लाज निभाए रखना बांधे हाथों की मेरी लाज निभाए रखना बांधे हाथों की मेरी लाज निभाए रखना या मोहम्मद मुझे दामन से लगाए रखना या मोहम्मद मुझे दामन में छुपाए रखना घुट ना जाए कहीं दम झूमती बहारों का घुट ना जाए कहीं दम झूमती बहारों का जुल्फ़े अंबर को हवाओं में हिलाए रखना जुल्फ़े अंबर को हवाओं में हिलाए रखना या मोहम्मद मुझे दामन में छुपाए रखना आपको देख लूं जी भर के तो नब्ज़े टूटे आपको देख लूं जी भर के तो नब्ज़े टूटे जुल्फ़े वल्लैल को मुखड़े से हटाए रखना जुल्फ़े वल्लैल को मुखड़े से हटाए रखना या मोहम्मद मुझे दामन में छुपाए रखना। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी। वक़्ति वियो आहे नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो साही जी तरफ़ अॻियां वधूं था। ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान।
अवां सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था। अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में जॾहिं बि प्रोग्राम खे कंडक्ट कंदा आहियूं त पोयनि ॾींहंनि में जेके बि प्रोग्राम कंडक्ट कया ॾाढी घणी गर्मी हुई, एक्सट्रीमली वार्म वेदर, ऐं प्रोग्राम अवां ताईं पहुचाया पे, मुख़्तलिफ़ महिमान बि प्रोग्राम में शरीक थिया पे, ऐं जेको टॉपिक रखण जी उहा कोशिशि हूंदी आहे त जेका सिचुएशन हुजे उन सां रिलेटेड ॻाल्हि ॿोल अवां ताईं पहुचाए सघिजे। सुठनि ॾींहंनि जो हमेशह ई इंतज़ारु हूंदो आहे, और सुठी मौसम जो बि उन ई तरीक़े सां इंतज़ारु हूंदो आहे इंसान खे। सो जॾहिं मींहोकी थिए थी त ख़ुशहाली हूंदी आहे, ऐं ख़ासि तौर ते असां सिंध में जॾहिं मींहं जी ॻाल्हि कंदा आहियूं, ऐं हिन सिचुएशन में जॾहिं पाण पोयां ॾिठोसीं त सिंधू दरिया में कैनालनि वारो इशू, ऐं हर ॾींहुं त उन इशू खे बि हाईलाइट कंदा रहियासीं। जॾहिं बि उतां गुज़र बि थींदो हो त ॾाढो ॾुखु थींदो हुयो त सिंधूअ जो पेट पाण ख़ाली ॾिसूं पिया, नंढड़ा नंढड़ा वहिकरा, ईअं लॻंदो त उहे जेको आहे न असांजे दिलि ते, असांजे हाव ते हूअं ई वध आहिनि, हूअं ई चीर आहिनि। ऐं हिन टाइम ते पाण जेको आहे सो सिंधु दरिया जे पेट में पाणी ॾिसूं पिया, पर पाणी जेकॾहिं वधी वञे पियो ऐं जेकॾहिं पाणी जी सूरत हाल इन तरीक़े सां रही, पाणी वधी वेंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां सभिनीनि खे जेको आहे न पोइ ॿ कंडीशन्स फेस करणी पवंदियूं आहिनि। या त जझो पाणी, तमामु घणो पाणी, ख़ुश्क साली वारी उहा सूरत हाल बि पाण सभिनीनि जे साम्हूं रही। ॻोठनि में पाण साहेली पट्टी जी ॻाल्हि कयूं, दरिया जी कंधी ते जेके बि ॻोठ आहिनि, जेके बि असांजा मारवाड़ा हमेशह ई उन पाणी जे लाइ, उन पाणी जी आस में रहंदा आहिनि, छो त पाणी लाइफ लाइन आहे, पाणी ज़िंदगी आहे, पाणी आहे त पोइ ज़राअत आहे, ख़ुशहाली आहे, सावक आहे। असां सभु कुझु जेको आहे न पाण पंहिंजो जो खितो आहे एग्रीकल्चरल बेस्ड असांजो खितो आहे, त असांजो गुज़र सफ़र इन ई पाणीअ ते रहे थो। पर सिचुएशन कुझु इन तरह हूंदी आहे त असांजे भर वारे मुल्क में मानसून जो मौसम, पाणी पोइ असां ॾे छॾियो वेंदो आहे, पोइ पाकिस्तान जे इलाइक़नि में पाणी, सूबनि में पाणी, बाद में जेको आहे सो सिंध में पाणी तमामु घणो अचे थो। उमेदु इहा ई त असां जेको आहे सो घणे नुक़सान खे मुंहुं न ॾियूं, पर उहा ई ॻाल्हि त सॼे साल में उन बजट खे इस्तेमालु न कयो वेंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन नुक़साननि खे असां आम माण्हुनि खे फेस करिणो पवंदो। उहा औरत जेका पोरियत कंदड़ आहे, उहो ॿारु जेको उन पोरियत जो ॿारु आहे, उनखे ई उहो जेको आहे न अज़ालो पोइ अदा करिणो पवे थो, ॿारु सहणो पवे थो। ख़बर न आहे हालात कॾहिं सही थींदा, पर अॼु जे प्रोग्राम में, जुमे जो प्रोग्राम आहे, दुआ ज़रूरु करे सघूं था। ऐं ख़ासि तौर ते अॼु जे प्रोग्राम में इहा ॻाल्हि ज़रूरु कंदसि, गज़ा जी ॻाल्हि कई हुईसीं। सो पाण सभु ॼाणूं था त मेल न्यूट्रिशन जी ॾाढी घणी उते किल्लत आहे। ॿार तमामु घणे तादाद में उते जेको आहे सो बुख ऐं बदहाली जे करे मौत जो खाज बणिजी रहिया आहिनि। अलाह पाक गज़ा जी जेको आहे सो गेबी मदद फरमाए। रब पाक ई आहे जेको रिस्क जो बंदोबस्तु कंदड़ हूंदो आहे। सो असां जेको आहे सॼे प्रोग्राम में इहा दुआ बि ज़रूरु कंदासीं, ऐं तव्हां बि जॾहिं इबादत में मौजूदु रहो ऐं जॾहिं दुआ घुरो त ज़रूरु गज़ा खे बि पंहिंजी दुआ में यादि कजो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। सरताज हफ़ीज़ ताहिर साहिबु तव्हांजी तरफ़ अॻियां ईंदासीं। बिस्मिल्लाह, नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हर वेले तांगा यार दिया ते मैं बैठी का गोडारा फाला पावा ते मैं कासिद भेजा मेरा थी गयो हाल बीमारा यार बिना सुने यार बिना मेरा जीवन कूड़े ते बैठी अंदर दर्द हजारा गुलाम फरीद में वेरोवा
ਜਿਵੇਂ ਵਿਛੜੀ ਕੂੰਜ ਕਤਾਰਾਂ ਸਾਨੂੰ ਖੋਜੀ ਵੇਖ ਨਾ ਛੱਡਵੇ ਸਾਨੂੰ ਕੋਜੀ ਵੇਖ ਨਾ ਛੱਡਵੇ ਤੁਸਾਂ ਭਲਿਆਂ ਦੇ ਹੱਥ ਲਜਵੇ ਤੁਸਾਂ ਭਲਿਆਂ ਦੇ ਹੱਥ ਲਜਵੇ ਸਾਨੂੰ ਕੋਜੀ ਵੇਖ ਨਾ ਛੱਡਵੇ ਤੁਸਾਂ ਭਲਿਆਂ ਦੇ ਹੱਥ ਲਜਵੇ ਤੁਸਾਂ ਭਲਿਆਂ ਦੇ ਹੱਥ ਲਜਵੇ ਅਸਾਂ ਛੱਡਣਾ ਤੇਰਾ ਡਰਨਾ ਅਸਾਂ ਛੱਡਣਾ ਤੇਰਾ ਡਰਨਾ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਮਰਨਾ ਹਾਂ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਮਰਨਾ ਸਾਨੂੰ ਰੋਜ਼ੇ ਹਸ਼ਰ ਦਾ ਡਰਨਾ ਸਾਨੂੰ ਰੋਜ਼ੇ ਹਸ਼ਰ ਦਾ ਡਰਨਾ ਸਾਡੇ ਤੁਸਾਂ ਵਕੀਲ ਤੇ ਜੱਜ ਵੇ ਹੈ ਸਾਡੇ ਤੁਸਾਂ ਵਕੀਲ ਤੇ ਜੱਜ ਵੇ ਤੁਸਾਂ ਭਲਿਆਂ ਦੇ ਹੱਥ ਲਜਵੇ ਤੁਸਾਂ ਭਲਿਆਂ ਦੇ ਹੱਥ ਲਜਵੇ ਸਾਨੂੰ ਖੋਜੀ ਵੇਖ ਨਾ ਛੱਡਵੇ ਸਾਕੂ ਤਾੜੀ ਜ਼ਾਤ ਤੇ ਮਾਣੇ ਆਕਾ ਸਾਕੂ ਤਾੜੀ ਜ਼ਾਤ ਤੇ ਮਾਣੇ ਕੁਰਬਾਨ ਤੇਰੇ ਤੋਂ ਜਿੰਦ ਜਾਨੇ ਆ ਕੁਰਬਾਨ ਤੇਰੇ ਤੋਂ ਜਿੰਦ ਜਾਨੇ ਤੇਰਾ ਮੁਖ ਜੀਵੇਂ ਕੁਰਾਨੇ ਤੇਰਾ ਮੁਖ ਜੀਵੇਂ ਕੁਰਾਨੇ ਤੇਰੀ ਦੀਦ ਕਰਾਂ ਰਜ ਰਜਵੇ ਤੇਰੀ ਦੀਦ ਕਰਾਂ ਰਜ ਰਜਵੇ ਤੁਸਾਂ ਭਲਿਆਂ ਦੇ ਹੱਥ ਲਜਵੇ ਤੁਸਾਂ ਭਲਿਆਂ ਦੇ ਹੱਥ ਲਜਵੇ ਕਾਫ ਕਾਜ਼ੀਆ ਖੋਲ ਕਿਤਾਬ ਦਸਾਓ ਐਡੂ ਵਕਤ ਨਮਾਜ਼ ਐਡੂ ਯਾਰ ਆ ਗਏ ਐਡੂ ਪਾਕ ਇਮਾਮ ਅਜ਼ਾਨ ਦਿੱਤੀ ਗੁੰਡ ਖੋਲ ਅਗੂੰ ਸਰਕਾਰ ਆ ਗਏ हिक बे तू फर्ज अजीम डुबे है मेरी सोच तू पानी तारा गए नाशाद नमाज कज़ा पढ़सूं वो उथी अदब करूं सरकार आ गए तेरी दीद करा रज रज वे तुसां भलियां दे हथ लजवे तुसां भलियां दे हथ लजवे तेरे नाम नू चुम दे लभवे तेरे नाम नू चुम दे लभवे विचों दिसदा सानू रब वे विचों दिसदा सानू रब वे हथ बंध के नाल अदब दे हथ बंध के नाल अदब दे तेरी दीद करा रज रज वे तेरी दीद करा रज रज वे तुसां भलियां दे हथ लजवे तुसां भलियां दे हथ लजवे माशाल्लाह इंतहाई खूबसूरत तारीफ़ाणो कलाम सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब जे आवाज़ में अवां ताईं पहुतो। नाज़रीन ही प्रोग्राम सूमर खां वठी जुमे ताईं अवां ताईं पहुचायो वञे थो। यूट्यूब ते बि तव्हां डिफरेंट प्रोग्राम्स ॾिसी सघो था। मेहरान
TV एंटरटेनमेंट जे नाले सां यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे ऐं फेसबुक ते मेहरान TV एंटरटेनमेंट जे नाले सां ई तव्हांखे पेज मिलंदो, सो तव्हां उते बि प्रोग्राम डिफरेंट सेगमेंट्स ॾिसी सघो था, शेयर बि करे सघो था। ऐं सभिनीनि ॾिसंदड़नि जी महिरबानी, प्रोग्राम जूं घड़ियूं पंहिंजे इख़्तिताम ते पहुचनि पियूं। तमामु घणो पंहिंजो ख़्यालु रखिजो, वालदेन सां वक़्तु अॼु जे ॾींहं ते ज़रूरु गुज़ारिजो, भले केतिरा बि कम हुजनि, थोरो टाइम कढी वालदेन सां वेहिजे, उन्हनि सां दिलि जो अहवालु कजे, सुठियूं ॻाल्हियूं उन्हनि सां शेयर कजनि। या मोबाइल फ़ोन ते असां केतिरियूं अपडेट्स जो अप टू डेट रहण जी कोशिशि कंदा आहियूं, केतिरियूं अपडेट्स असांखे मिलंदियूं रहंदियूं आहिनि। का सुठी वीडियो, का सुठी क्लिप तव्हां जेको आहे सो पंहिंजे वालदेन खे ॾेखारियो। ॻाल्हियूं त पाण खोड़ सारियूं जेको आहे न फ्रेंड्स सां, फ्रेंड सर्किल में, सोशल सर्किल में असांजो सभु कुझु जेको आहे न उहो हली रहियो हूंदो आहे, पर वालदेन सां वक़्तु गुज़ारणु ॾाढो ख़ूबसूरत रहे थो। सो पंहिंजे मसरूफ़ वक़्त मां पंहिंजे वालदेन जे लाइ बि वक़्तु ज़रूरु कढिजो। मूंखे ॾिजो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़ज़ महिमान खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में रखंदो भरपूर यादि, अल्लाह निगहबान। ऐं वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़ में नातिया कलाम मां ताईं पहुचाईंदा वेंदासीं ऐं आवाज़ हूंदो सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिब जिन जो। जी बिस्मिल्लाह। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह अलैका। हबीबी या सैयदी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका, जीवाएं जनाबे आली, अरबो अजम जवाली, ज़ात तुझी आनिराली, ज़ात तुझी आनिराली, को नदर ताव्यो आखाली, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका। हबीबी या सैयदी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका, छा चवां मां शान तुंहिंजो, शान बेबयान तुंहिंजो, सेरुला मकान तुंहिंजो, सेरुला मकान तुंहिंजो, रब में ज़बान तुंहिंजो, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका। सलामी मीम हा मीम दाल, सलामी बेनज़ीरो बेमिसाल, या इलाही सदक़े ज़ुल्फ़े हबीब, रोज़े अतहर जी थिए ज़ियारत नसीब, या इलाही सदक़े आले रसूल, ये सलामी आजिज़ाना
थे कबूल।